डेरोलाल लॻ ॻोठ मलूखिंगोरो समेत 15 खां मथे ॻोठ जे रहवासियुनि पारां यूनाइटेड एनर्जी पाकिस्तान ऑयल ऐं गैस कंपनी ख़िलाफ़ अब्दुल्ला मरी जोलाल पठान ऐं कामरेड हाशिम वाढेलो जी अॻवाणी में कंपनी अॻियां 3 कलाक धरणो हणी नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदे हुननि चयो त असांखे तेल ऑयल गैस कंपनी तरफ़ां के बि बुनियादी सहूलियतूं न ॾिनियूं वयूं आहिनि। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त जर जो पाणी पिणु ख़राब थी वियो आहे। आरओ प्लांट न हुजण सबबि अवाम मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी वियो आहे। हुननि चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकमनि तहत तेल ऐं गैस कंपनियुनि खे 25% रॉयल्टी उतां जे इलाइक़नि ते ख़र्च करणी हूंदी आहे। तंहिं बावजूद बि हितां जा केतिराई ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। हुननि मुतालबो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान DC टंडोल अयार ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि।